الرحيم اللهم كل وليك الحجة ابن الحسن صلواتك عليه وعلى آبائه في هذه الساعة وفي كل ساعة وليا وحافظا وقائدا وناصرا ودليلا وعينا حتى تسكنه أرضك طوعا وتمتعه فيها طويلا اللهم صل على محمد وآل محمد وأجل فرجهم صلوات اللهم صل सभी गजी सलावत पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद वाले सलावत जो पढ़ण वॾो सवाब आमाल जी क़बूलियत इन सलावत सां है सभई इबादत समझी गॾिजी सलावत पढ़ो अल्लाहुम्मा अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वल जन्नतु लिल मुमिनीन वन्नार लिल मुशरिकीन वलिल काफिरीन वलिल मुनाफिकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन बिल क़ासिम मुहम्मद मुतवज्जि थी करें सलावत अल्लाहुम्मा व अला वसिय्यिही व वज़ीरिही व खलीफतिही व बिन अम्मिही अली
इब्न अबी तालिब सलवात अल्लाह वस्सलातु वस्सलामु अलल जलीलतिल मखदूमतिल महरुमा मीरास अबी التي قالت صبت علي مصائب لو أنها صبت على الأيام سرنا ليالي والصلاة والسلام على الحسن المجتبى الذي قتل بالسم الجفا الصلاة والسلام على الحسين المظلوم المقتول المذبوح في أرض كربلاء ورأسه على السنون وجسمه بلا غسل ولا أطفال وكان العبد مريضا وكان الباقر صغيرا وكانت الزينب مقيدة من الكربلاء إلى الشام فذبح رسم जहां दफन तो पहले दुनिया जो मामूल आहे मुने ॾिसो इबादत खे इबादत रहण जो दुनिया जो मामूल आहे मरण वारो भाउ हुजे भली छो न अमीर हुजे या गरीब हुजे भाउ मरी वेंदो आहे भेणियूं जी परे हूंदियूं आहिनि हर कोई चवंदो आहे जनाज़ो रखो अञा ग़रीब जूं भेणियूं न आयूं अजरुकुम अल्लाह अदादारो मौला मज़लूम करबला एॾो ग़रीब आहे ते हुन जूं भेणियूं बि एॾियूं ग़रीब आहिनि जो ग़रीब जी लाश पई रही यारी जॾहिं ईअं गुज़र वियो ॼण कुझु न लॻंदियूं हुयूं है रस्म जहां दफन तू पहले ते नहीं उठदी लाश तू भेणे वो असन नहीं सुनिया पुछे कातिल तू में को करण न वीर दे वेणे हैरान हमाए किवें चुप कर गई ते मेरी उमल मसाइब साइने वो इहा गल करके रोइण जी ॻाल्हि ही है इहा गल करके टुरशाव गई मेरी किस्मत वीर हुसैन अदादारो भेणियूं जे मौला मज़लूम करबला जूं आंदियूं हुयूं ईअं छल काई भेण भाउ जे जनाज़े ते न अचे अदादारो जीअं साणियूं आंदियूं हुयूं आहिनि इहे मलूं ताज़िया नात हणनि
जुल्म करे त जवान भाज लाइ रोना ये भाज लाइ रोई दियां अखियूं कढी छॾींदसि अदादारो रिवाज जुमला आहिनि जॾहिं भेणियूं भाज लाश ते आयूं साण ज़ैनब सलवातुल्लाह अलैहा सानीअ ज़हरा जॾहिं भाज लाश ते आई तअज्जुब जी आंगुर मुंहं में विझी करे चवण लॻी मूंखे त ॿुधायो मदीने वारो हुसैन तूं आहीं ज़हरा जो लख़्त जिगर तूं आहीं ज़ैनब जो भाउ तूं आहीं अल्लाहु अकबर अदादारो मज़लूम करबला रोई करे फरमा मुंहिंजी लाश ते हर कोई आयो नानो रसूल मदीनो छॾे आयो अम्मा ज़हरा जन्नतुल बकी छॾे आई बाबो अली नजब छॾे आयो भाउ हसन जन्नतुल बकी छॾे आयो तूं त 70 कदम जे फ़ासिले ते हुई परे त न हुई एॾी देर छो कई ॿियो ॾींहुं छो थियो थी इमाम ॼाणे पियो तव्हां असांखे ॿुधाइण जे लाइ इमाम भेण खे सवाल कयो आहे या साण मातम करे भाउ खे कहिड़ो जवाबु ॾिनो आहे अब्बास कातिल मेरे खेमे विच ते में गुने दे मार दरिया ओ तेरा किथे जामिन रोने की गल ओ तेरा किथे जामिन पर्दियां दा में तो वल वल पुशदारिया अकबर दा कातिल सामने लैला दे ते बहु देर ताईं हसदारिया ओ जॾहिं ज़रब लगी तेरी धी कुबरा को मैं को कतल तेरा भूल गई अला लानतुल्लाहि अला कौम ज़ालिमीन अम्मा बअदो फ़क़द क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हुब्बु अलीन हसना ला यज़ुर्रु माहा सय्यअ व बुग़्ज़ु अलीन सय्यअ ला यनफ़उहा हसना सलवात उनजे हाजात खे पूरो फरमाए खुदा उनखे ख़ुशि रखे मा अहलो अयाल अल्लाह उन्हनि खे तमाम तर अर्ज़ी समाई आफ़ात बलियात खां महफूज़ रखे तमाम तर अहबाब अहल बैत इहो जेको तव्हां हेॾी था ॾिसो तव्हांजो इहो कमु आहे कमु करण वारो करे थो यार मां उस्ताद माण्हू बि आहियां बख़्शींदो माण्हू कोन हिकु त मसाइब आऊं पढ़ी रहियो तव्हांजो तवजो ॾे काॾे ॾिसणु खपे काॾे न ॾिसणु खपे ॻाल्हायो न नी असां त ॻाल्हायूं मां वञी अॻियां रसूल पाक जी हदीस बयानु कई हदीस मां पढ़ी आहे या हुन हदीस खे ॿुधो नी हा हू तव्हां असांजे लाइ वीचारो बंदोबस्तु करे थो जहिड़ो हाल अथसि हा नबी पाक फरमायो हुब्बु अलीन हसन तवज्जो आवाज़ मुंडा कोने को अली सां मोहब्बत करण इन जहिड़ी का नेकी कोने जेका मौला अली सां तव्हां असांजी मोहब्बत आहे इन जहिड़ी का नेकी कोने बेहतरीन खूबसूरत नेकी आहे अली जी मोहब्बत हाँ बिस्तरा विछाया पिया आहिनि घर खाधो पियो आहे लेकिन सभु परे अली जो ज़िक्र खपे अली जे ज़िक्र में महव आयो मसरूफ़ आयो ऐं दुनिया वारनि चाहियो त अली वारा अली अली न कनि धमकायो वियो बम हया विया गोलियूं हलायूं वयूं उहे निभागा पाण मरी विया ज़िक्र अली अञा जारी आहे जारी रहंदो बेहतरीन नेकिया अली सां मोहब्बत करणु वरी नबी पाक तो फरमाए ला यजुर्रु माहा सय्या, जेको अली सां मोहब्बत करे तो मुझे ॾिसो
इन मोहब्बत के मोहब्बत अली के का भी बुराई नुकसान नथी दई सके। केड़ी भी बुराई हुजे, बुराई इंदी मोहब्बत अली में सड़ी। हाँ, नबी पाक जो भी फरमाना हुब्बु अलीयन याकुल दुनूब कमा ताकुल नारल हतब। अली जी मोहब्बत गुनाहन के इं साड़े छॾींदी आहे जे काठन के बाहि साड़े छॾे। माना अली जी मोहब्बत होंदी गुनाह खत्म। व बुग़्ज़ अलीयन सय्यअह, अली सा दुश्मनी सब बुराइयों एक पासे। इहा बुराई एड़ी है जो इन जड़ी का बुराई कोन। अली सा दुश्मनी वडे में वडी बुराई है। ला यनफउहा हसना, नबी फरमाया भली केतरियों भी तू इबादतों कर, दुश्मन अली के का भी नेकी फायदो दींदी ही नहीं। नारा हैदरी। ये मोहब्बत अली पाण वटि जेका है या नेमत उज़्मा है। नेमत आ न जॾहिं नबी पाक ऐलान कयो मन कुंतु मौला हो फहाज़ा अलीयन मौला, आयत तकमील नाज़िल थी अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। अजो के ॾींहं ते दीन कामिल पहिरियों न हो। अली जी विलायत दीन कामिल छो। व अतममतु अलैकुम नेमती, ऐं मां सभु नेमतूं तो ते पूरियूं कम। माना अली जी मोहब्बत, अली जी विलायत नेमत आहे। ऐं उलमा था चवनि इहा अहिड़ी नेमत आहे, एॾी अज़ीम नेमत आहे। ख़्याल तव्हांजा ॿिए पासे आहिनि, ख़्यालनि खे मोटाए हिते। इहा अहिड़ी अज़ीम नेमत आहे जो अली जे इन मोहब्बत ते, इन विलायत ते जेका तुझे दिल में आहे, ऐं वरी जेका तक़सीम कई थी पंहिंजे औलाद में, जेका तक़सीम कई थी पंहिंजे अज़ीज़न में, जेका तक़सीम कई थी पंहिंजे दोस्तनि में, जेका तक़सीम कई थी ॻोठ में, जेका तक़सीम कई थी इलाइक़े में कई अथव न। हे तक़सीम करण जे मुतरादिफ़ आहे न त हिते ज़िक्र अली अवां करायो आहे। हाणे केतिरनि ॻोठनि जा हिते आया आहिनि। विलाए अली हर कंहिं ते पहुचे थी पई त अली कंहिं कमाल जो मालिक आहे। नेमत उज़्मा है, अज़ीम नेमत है अली जी विलायत जी। इन जे लाइ उलमा था फरमाइनि अगर तू सॼी ज़िंदगी अली जे इन नेमत ते जेका अल्लाह रसूल जे ज़रिए तोखे अली ॾिनो, इन नेमत जे शुक्र में सजदे शुक्र करें, एसी ताईं जो सॼी तुंहिंजी उम्र गुज़री वञे तॾहिं बि अली जे इन नेमत जो, इन विलायत जो तूं शुक्र अदा नथो करे सघे। खुश नसीब आयो इंसान जे दिल में अली जी मोहब्बत है। इन जे लाइ दुआ घुरंदा रहो त हमेशा अल्लाह असांखे इन विलाए अली ते, मोहब्बत अली ते, मवद्दत अली ते, मौला अली ऐं उन जे यारनि फर्ज़ंदनि जे विलायत ते असांखे क़ाइम दाइम रखे। हाणे ॿ टे जुमिला ॿिया जेके तव्हां सां अर्ज़ करणा आहिनि, तवजो आयो कया या न? थकियल आयो पर हाणे मजलिस आहे, कुझु न कुझु तव्हांजी बारगाह में मोकिलिजे, कुझु ॿुधाइजे। ॿुधण जे मुंड में आयो त बुलंद आवाज़ सां सलवात पढ़ो। सभिनीनि सलवात न पढ़ी। अल्लाहुम्मा सल्ली अला। ए मौला अली जी जेका असांखे नेमत उज़्मा मिली, विलायत मिली, मौला जी मोहब्बत के तस्लीम कयोसीं त नबी खां पोइ नबी जो पहिरियों जानशीन बिला फसल अली आहे। ॿियो कोई अहिड़ो गैरो नथू खेरो कोन्हे। हर कंहिंखे पंहिंजो मज़हब सलामत, हर कंहिंखे पंहिंजो अक़ीदो सलामत, मौलाइनि खे पंहिंजो अक़ीदो सलामत जी। असांखे अली मौला जी विलायत
उन जी हाकिमियत, उन ते असां सभु राज़ी आहियूं ऐं इहा दुआ था घुरूं त ख़ुदाया इन ते ई असांखे ज़िंदह रखजांइ, विलाए अली ते इन ते ई मारजांइ ऐं क़याम जे ॾींहं जे उथूं त इन विलाए अली ते हुजूं ऐं अली अली करे उथूं जी। इहा नेमत उज़मा जंहिंजे दिलि में आहे इहा एॾी नफ़ीस आहे, एॾी पाक आहे, दुनिया में बि कम थी अचे ऐं मौला अमीर थो चए त जेको आहे जेको असां सां मोहबत करे थो असां बि उन सां मोहबत कयूं था। वरी नबी पाक फरमायो त अना व अलीयुन अबव हाज़िल उम्मा, माए अली हिन उम्मत जा अब्बा आहिनि। तवजो कोन्हे अव्हांजो? माए अली हिन उम्मत जा अब्बा आहियूं। हाणे रसूल बि अबो, मौला अली बि अबो। अबो तस्लीम कयो था न। जेको अबे खे न मञे उनखे छा चवंदो? जेको अबे खे अबो करे न मञे उनजी मर्ज़ी पाण ॼाणे। हाणे असां त चऊं त सभु अब्बा दुनिया जा रसूल ऐं अली जे जुतीअ तां क़ुर्बान जी। हाणे ही असांखे मौला अली रसूल ते मौला अली, पर थोरो हाज़मो कंदा कयो। ईअं न जो ईअं चओ त अली रसूल खां मथे आहे। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, पोइ अलीयुन वलीयुल्लाह। अल्लाह अव्हांखे हज नसीब करे। आउं जॾहिं 95 में हज ते वियुसि, उते सुतून आहिनि, केतिरा ठुल आहिनि। हिकिड़ो ठुल हो, उन ठुल जो नालो हो सुतूनुल हिर्स, माना चौकीदार जो थंभो। जैसे चौकीदार जो थंभो छाजो आहे? तवजो आहे अव्हांजो? जे ही उहो थंभो आहे जिते मौला अली रसूल जे हुजरे जे ॿाहिरियों हमेशह चौकीदार थियो बीठो हूंदो, माना रसूल जी हिफ़ाज़त कंदो जी, रसूल जी हिफ़ाज़त कंदो हो। जो हज़रत अबू तालिब चयो हो मौला अमीर खे त अली भली तूं न हुज त न हुज, जेसीं ताईं तूं आहे मोहम्मद ज़ाया न थिए, मोहम्मद खे काई तकलीफ़ न अचे। ये केतिरा जाहिल चवंदा त जेको आहे हज़रत अबू तालिब अली जो बाबो मुस्लमान न हो, जाहिल अबू तालिब उनखे चवंदा आहिनि जे अचे वेंदो हो त रसूल बि उथी बीहंदो हो त अली बि उथी बीहंदो हो। ऐं रसूल पाक खे पालण वारो हज़रत अबू तालिब आहे। रात जे टाइम ते रात खे 4 हिस्सनि में तक़सीम कंदो हो। पहिरें हिस्से में तालिब खे रसूल जे बिस्तर थे जी, ऐं रसूल खे वरी तालिब जे बिस्तर थे। त अगर दुश्मन हमलो करे, तवजो तव्हांजो ॿिए पासे आहे, अगर दुश्मन हमलो करे त भली मुंहिंजो पुटु तालिब मारिजी वञे, रसूल बची वञे। वॾो वॾो पुटु, वॾो वॾो पुटु जेको आहे कहिड़ो? तालिब। मौला अली जे बाबे जो असली नालो छा आहे? इमरान, हज़रत इमरान। तारीख़ पढ़ंदा कयो। हज़रत इमरान अबू तालिब इन जे लाइ जो अबू तालिब कुनियत हुई साईं जी, माना तालिब जो पीउ, वॾो पुटु जेको हूंदो हो उन जी कुनियत सां उनखे सॾियो वेंदो हो अबू तालिब, तालिब जो अबू। वरी ॿियो राति जो हिस्सो ईंदो हो त हज़रत जाफ़र तैयार खे रसूल पाक जे बिस्तर ते, रसूल पाक खे हज़रत जाफ़र तैयार जे बिस्तर ते अगर हमलो थे त भली मुंहिंजो जाफ़र मरी वञे, मुंहिंजो रसूल बची वञे। जेको इस्लाम जो दुश्मन हुजे, जे रसूल जो दुश्मन हुजे, उहो त चाहींदो न त मां हिनखे मारायां। हिते पुट माराए थो, भली पुट मरनि त मरनि, मुंहिंजो रसूल बची वञे। हाणे ही असली दुश्मनी छो था रखनि? जो ही चवनि पिया त जे अबू तालिब न बचाए हा त रसूल मारिजी वञे, असां ख़ुशियूं मनायूं। उन्हनि खे असली हसद हुयो हज़रत अबू तालिब सां। अबू तालिब पंहिंजा बच्चा कुर्बान बि करे, रसूल खे छो बचाई?
तमाम वहाँ बारगाह में अर्ज किया अहले बैत अतहार जिन सां असांजो प्यार है मौला अमीर तो फरमाए मुझो पंहिंजन मौलाइन सां प्यार आ मुहिबन सां प्यार आ एसी टाइम जो जे बुखार थी पवंदो आ तो मौला अमीर उन मौलाई जे मथन को अची वेही शफ़क़त जो हथ फेरे करे चवंदो आहे मां तुंहिंजो अबू हाँ ए मुझे मिलण वारा ईअं न सम्झ त रुगो तूं बीमार आ मां अली भी तुझे करे बीमार जी मौला अमीर जो प्यार है इन्हें करे मौला इमाम मोहम्मद बाक़िर अलैहिस्सलाम तो फरमाइन असांजी तहां ते नज़र ख़ास आ अगर असांजी तहां ते नज़र न हुजे त तहां जी ज़िंदगी ॾुखी थी वञे जी अहल बैत वॾा करीम आहिनि हाणे उहे एॾा लजपाल आहिनि उहे छा था फरमाइनि मौला अमीर तो फरमाए ॿुधंदो ॿ जुमला बस तवजो मुंहिंजो कोन्हे कोशिश कयूं साईं जे हुक्मनि खे मञूं मञीदासीं त भलाई आहे न मञीदासीं त अहल बैत जीअं बुलंद आहिनि ईअं बुलंद आहिनि ठीक है ना अहल बैत अतहार मौला अमीर अलैहिस्सलाम जन पंहिंजन मौलाइन के ता चवन अल्लाह जे बंदन के ता चवन या इबादल्लाह उसीकुम बितक़वल्लाह ए अल्लाह जा बंदो मां तव्हां के वसियत तो कया अब अच्छा लिखला सलावत पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद के तो फरमाए मौला अली ए अल्लाह जा बंदो हाणे इते वरी सुसंदा वेंदो इते सोस अचे वेंदो नी मौला अमीर तो फरमाए मुझे मञण वारे जो ईमान पहाड़ खों भी वधीक मजबूत आ घबराइजी छो था मौला अमीर तो फरमाए तव्हां के मां वसियत थो कयां त परहेज़गार बणिजी वञो वाजिबात के अदा कयो नमाज़ी बणिजी वञो रोज़ेदार बणिजी वञो ओ जेको अली वारो नमाज़ी आ उनके अल्लाह कबूल तो करे त इहो मुंहिंजो बंदो इबादत जेको अली वारो करे तो न औलाद अली सां मोहब्बत रखण वारो करे तो उन जी इबादत मूंखे वणंदी आ मुनाफ़िक जी इबादत मूंखे जी मुनाफ़िक मुसल्ला टोड़े तो छॾे ऐं मौलाई सॾाइण वारो मुसल्ले जे वेझो ई न अचे घबराइजी आओ ये थी न तो सके सब तव्हां नमाज़ी आयो रोज़ेदार आयो नेकोकार आयो कोताहियूं पंहिंजूं ख़तम करण जी कोशिश कजनि अहल बैत वॾा करीम आहिनि अहल बैत फरमाइनि तव्हां खां असां वारियूं इबादतूं न थींदियूं जीअं असां नमाज़ूं पढ़ियूं ईअं तव्हां खां न थींदी अली नमाज़ पढ़ी न हालत रुकू में ज़कात ॾिनई केड़ो आ जे ॾिनी चवंदा हिकिड़े ॾिनी 40 मुंडियूं ॾिनई लेकिन काई आयत नाज़िल न थी मौला अली ज़कात ॾिनी हालत रुकू में त आयत नाज़िल थी इते जो का मुनाफ़िक चवण लॻो त हालत नमाज में जेको ज़कात ॾे त उन जी नमाज थींदी ओ जाहिल ओ मुनाफ़िक ओ मरवान तूं अली जे नमाज ते ज़कात ॾियण ते एतराज़ तो करे अल्लाह त आयत नाज़िल करे छॾी हाय अली बारगाह में अर्ज कजे केड़ो असांजो मौला है हालत रुकू में ज़कात ॾियण नमाज पढ़ण वरी नमाज जे दौरान जंग जे दौरान तीर लगी तो पे
सहाबी कढण जी कोशिश था कर। नबी पाक त फरमाइन अली जो तीर हाणे न कढो, जॾहिं नमाज पढ़े तॾहिं कढोसि। जॾहिं नमाज पढ़े तॾहिं अली जो तीर कढो। जॾहिं मौला आमिर अलैहिस्सलाम जन नमाज पढ़ी, नमाज जे दौरान तीर कढियो हुयो, मौला आमिर अलैहिस्सलाम खां पुछो, या अली तोखे ख़बर पई त तुंहिंजो तीर बि कढियो हुयो? मौला आमिर फरमायो, मूंखे कसम आहे हुन ज़ाते ज़ुल जलाल जी त मूंखे ख़बर न पई त तव्हां तीर कढियो बि आहे न कढियो। ये मौला अमीर जी इबादत आहे। अहिड़ी इबादत तव्हां असांखे न थींदी। लेकिन साईं त फरमाइनि तव्हां असांजे मञण वारा आहियो, जेतिरी मारिफत अथव उहा मारिफत जे ज़ुमरे में उहा इबादत कयो, जीअं अचेव थी, जहिड़ी अचेव थी पढ़ो। पोइ असां तव्हांजी सिफारिश कंदासीं, असां तव्हांजी सिफारिश कंदासीं। पोइ जॾहिं आमाल तुरंदा, आख़िरी ॻाल्हि, आमाल तुरंदा, जॾहिं आमाल तुरंदा, जे तव्हांजा पलड़ा उहो आमाल वारो पलड़ो हल्को थींदो त मुंहिंजी जेका ज़रबत आहे न, जेका खंदक में हई हम, हिकिड़ो धकु उमर बिन अब्द वद खे, जंहिंजे लाइ नबी फरमायो हो त ज़रबत अलीयन यौमल खंदक अफज़ल मिन इबादत सकलैन। अली जो अॼु हिकिड़ो धकु सकलैन जी इबादत खां अफज़ल आहे। मौला आमिर तो फरमाए, तूं मुंहिंजे नक्श कदम ते हल, हाज़िरी ॾींदो रह, को बि वाजिब न छॾ, न नमाज़ छॾ, न रोज़ो छॾ, न ज़कात, न खुम्स। अथी ताक़त ज़कात जी त ॾे, खुम्स जी ॾियण जी ताक़त अथी त ॾे। जी घबराइजी आओ, मां हाणे त कोन थो ॻाल्हायां। सलावत पढ़ो मोहम्मद आले मोहम्मद। सलावत ही घटिजी वई। अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद। ये इबादत कंदा रहो। मौला आमिर तो फरमाए, क़यामत जे ॾींहुं अगर तुंहिंजो आमाल जो पलड़ो हल्को थियो त पोइ उन ज़रबत मां थोरो थोरो हिसो ॾींदो वेंदो, मां तव्हांजो पलड़ो भारी थी वेंदो। कोशिश कयूं, गुनहगार आहियूं, ही वॾा लजपाल। इन लजपाली जे बावजूद दुनिया वारनि अहल बैतन खे न सुञातो। जो ईद जे ॾींहुं बि सैयदनि खे ईद करणो न ॾिनो। हर माउ जी ख़्वाहिश हूंदी आहे त मां बच्चनि सां ईद कयां। ईअं आहे न? पर अगर कंहिं माउ जो बचड़ो विछड़ियल हूंदो आहे या परे हूंदो आहे, माउ सही ईद न कंदी आहे। ऐं मूंखे ॿुधायो त साइण रुकैया जी जोड़ी ईद जे ॾींहुं जो मौजूद न हुई। साइण कीअं ईद कई हूंदी? दुश्मनी वॾनि सां हूंदी आहे। हे नंढड़ा ॿारड़ा आहिनि, हिक जी उमिरि 7 साल आहे, ॿिए जी उमिरि 5 साल आहे। इन उमिरि में बि इन्हनि नंढड़नि सैयदनि खे, औलाद ज़हरा खे मुसलमाननि क़ैद में रखियो। उबैदुल्लाह इब्न ज़ियाद खुदा इन मलाउन ते लानत करे, हिनजी एॾी त दुश्मनी ही सादात सां जो दारोगे खे चई त हिनखे मानी हिकिड़ो दफ़ो ॾिजांइ ऐं पाणी बि हिननि खे थधो न ॾिजांइ, गरम पाणी ॾिजांइ।
अल्लाह हे नंढड़ा शहज़ादा रिवायत जा जुमला छा कनि हा माने जो हिकिड़ो टाइम मिले ना न छा कनि हा ॾींहं जो रोज़ो रखनि हा अल्लाह इन नंढड़ी उमिरि में रोज़ो रखनि हा सॼो ॾींहुं रोज़े सां शाम जे टाइम ते जेका जवन जी मानी मिले हा उन सां अफ़्तारी कनि हा हज़रत ईद जो ॾींहुं आहे टाइम एतिरो कोन्हे जो मां मुफ़सल शहादत अर्ज़ करे सघां ईद जो ॾींहुं आहे मौला मज़लूम करबला हर कंहिंखे ईद भॼनि मसाहिब ख़ान पढ़ंदा आहिनि मौला इमाम मज़लूम करबला जन जे झोली में सैयदा सकीना सलवातुल्लाह अलैहा वेठी हुई मौला जन धी सां प्यार कनि पिया या मौला जन ॾिठो त दरवाज़े खां अमीर मुस्लिम जूं यतीम धीअरूं पई थी अचनि जेके न्याणियुनि वारा वेठा आहियो मौला जन जॾहिं हज़रत अमीर मुस्लिम जे न्याणियुनि खे ईंदो ॾिठो मौला जन सैयदा सकीना सलवातुल्लाह अलैहा जो धी जो मथो चुमे करे चवण लॻा सकीना थोरी देरि जे लाइ तूं वञ ताकि मां मुस्लिम जे हिन यतीम धीअनि सां प्यार कयां जो ये यतीम थी चुकियूं अदादार मातमदार